समाजी इदारे ग्लोबल ह्यूमन रिलीफ फाउंडेशन पारां बोदर फार्म वेझो ॻोठ हाजी नबी बख्श पली में टेंट सिटी क़ाइमु कयो वियो आहे, जिते मुतासिरीन जी मदद सां गॾु शागिर्दनि खे तालीम बि ॾिनी पई वञे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे जानब दलवानी जी। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुकूमती इदारनि सां गॾोगॾु समाजी इदारा बि ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ पहुची विया आहिनि। हिन वक़्तु आऊं बोदर फार्म वेझो ॻोठ हाजी नबी बख्श पली में मौजूदु आहियां, जिते समाजी इदारे पारां टेंट सिटी क़ाइमु कई वई आहे, जिते राशन टेंट ऐं कैश रक़म सां गॾु जेको आहे ॿियूं जेके ज़रूरत लाइ जेको आहिनि उहो इन्हनि जी मदद कई वई आहे। हिन हवाले सां हिते असां समाजी अॻुवाण ऐं ॻोठाणा जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा तो उन्हनि छा चवणु आहे। अब्दुल मालिक पल्ली सोशल वर्कर। ही जेके टेंट में हींअर तव्हां ॾिसो पिया माण्हू जेके वेठा आहिनि हिननि जा घर साइड में किरी चुका हुआ ऐं उन खां पोइ हिकिड़े सोशल इदारो समाजी तंज़ीम हिननि खे टेंट सिटी क़ाइमु करे ॾिनो आहे। हाणे हिननि जो त गुज़ारो बहितरीनु हले पियो, दुआऊं कनि पिया, पर अञा बि आसे पासे में जॾहिं त पूरी सिंध ॿुॾल आहे पर असांजा इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि में बि अञा घर कनि माण्हुनि जा किरल आहिनि, रोडनि ते झुपड़ियूं ठाहे वेठा आहिनि। हाणे इन्हनि लाइ वरी बि आऊं जेको आहे ज़िले इंतिज़ामिया खे बि आऊं गुज़ारिश कंदुसि, अपील कंदुसि, NGO वारनि खे बि अपील कंदुसि त जेको इन्हनि माण्हुनि लाइ बि कुझु टेंट सिटी जेके आहिनि ॾिना वञनि। असीं अपील कंदासीं असांजे माना हुकूमत खे त असांखे बराए महिरबानी असांखे हिते जी साथ लाइ असांखे मच्छरमार स्प्रे ऐं उन सां गॾोगॾु मोहरियूं ऐं उन सां गॾु असांखे डॉक्टरनि जी टीम जी कैंप बि ॾिनी वञे। ॿुधी आहिनि रोडनि ते निकितासीं, पोइ इदारे वारनि असांखे टेंट ॿिया सभु ॻाल्हियूं ॾिनियूं, खाधो राशन पाणी सभु ॾिनोसीं, पैसो रोक के छिपी ॾिना। मदद इहे टीम वारनि कई ऐं असांखे ॿाहिरि कढियो, टेंट मिलिया, राशन मिलियो ऐं हर शइ मिली। असांखे टेंट मिलिया आहिनि, बोर्ड आहे हुन मां वेठा आहियूं, हर का असांखे मिले पई शइ ऐं मिले पई सवला वेठा आहियूं। माण्हुनि सां गॾु घरनि सां घर ॿुॾा पिया आहिनि, स्कूल ॿुॾा पिया आहिनि, उन करे हिते समाजी तंज़ीम वारनि हिकिड़ी टेंट सिटी क़ाइमु कई आहे। जीअं त असांजो स्कूल जेको आहे सो पाणी हेठां आहे, चौधारी पाणी आहे, आर्ज़ी तौरु जेको सो असां हिन समाजी तंज़ीम जेके टेंट लॻाइल आहिनि, हिन में हिन जेके 50, 60, 70 ॿार आहिनि उन्हनि सां गॾु नियाणियूं पिया आहिनि, वो कोशिशि करे असीं उनखे तइलीम ॾेई रहिया आहियूं। जी बिल्कुलु तव्हां हिते जेके ॿोॾ मुतासिर ऐं समाजी वर्करनि जा वीचार ॿुधा, जंहिंजो चवणु हो त जेको NGOs जेको समाजी इदारो आहे उन पारां तक़रीबन 30 खां मथे जेके ख़ानदान आहिनि उन्हनि खे त महफ़ूज़ मक़ामात ते पंहिंजो टेंट राशन ऐं ॿिया जेके सामान फराहम कयो वियो आहे, पर हिते जेको इलाइक़ो सॼो ॿुॾल आहे, ॻोठ जेके आहिनि उहे पाणी हेठि अची विया आहिनि, काफ़ी माण्हू जेके आहिनि उते मुतासिर थिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त गॾोगॾु समाजी इदारनि सां गॾु हुकूमती जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि घुरिजे जे हिन ॿोॾ मुतासिरनि लाइ जेके ज़रूरत आहिनि उहे उन्हनि खे मुहैया कयूं वञनि। जी।